अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन शहबाज़ गिल मथां लाहौर हाई कोर्ट जे अहाते में बेज़न सां हमिलो। मथसि मसूब हारी वई संदसि मुहाफ़िज़नि हिक शख़्स खे पकड़े वरितो। शहबाज़ गिल चयो आहे त मूं मथां पंहिंजे कारनि करतूतनि जी मस वारियो या ॿियो कुझु उछलायो। आऊं ख़ानदानी माण्हू आहियां, गार जो बदिलो गार सां ॾींदुसि, कारकुननि खे सम्झाए छॾींदासीं। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त नेब ॿियनि इदारनि जो तर्जुमान बणिजी असांजे मौक़िफ़नि जी तस्दीक़ करे रहियो आहे। पार्लियामेंट मां इस्तीफ़ाऊं न ॾिनियूं वयूं त लॉन्ग मार्च करण जो बि फ़ाइदो न थींदो। लॉन्ग मार्च हिकु ॾींहं जो न हूंदो। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान चयो त 26 मार्च ते लॉन्ग मार्च सॼे मुल्क मां काफ़िला रवाना थींदा। असीं अवाम सां गॾु आहियूं, खेनि मायूस न कंदासीं। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नेब जो कमु करप्शन पकड़णु आहे। बयान जाचण जो इख़्तियार नेब खे कंहिं ॾिनो आहे। अदलिया जे कुल्हनि ते बंदूक हलाए इंतकाम वरितो पियो वञे। नेब जे धमकियुनि या गिरफ़्तारियुनि खां डिॼण वारा न आहियूं। हुकूमत सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं ऐं हुन चयो त नेब खे उहा तकलीफ़ आहे त आऊं अटे ऐं खंडु चोरनि खे चोर छो थी चवां। इमरान ख़ान खे घर मोकिलण ताईं परॾे न वेंदसि। लाहौर हाई कोर्ट मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करण लाइ नेब जी दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मंज़ूर कंदे नोटिस जारी करे छॾिया। मरियम नवाज़ खे 7 अप्रैल ताईं जवाब दाख़िल कराइण जी हिदायत। पीपल्स पार्टीअ पारां सेनेट चेयरमैन जी चूंड इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करण वारो मामिलो इल्तवा जो शिकार। सेनेट सेक्रेटरीट मां तस्दीक़ थियल नकुल न मिलण सबबि दरख़्वास्त दाख़िल न थी सघी। यूसुफ रज़ा गीलानीअ जे वकील जो चवणु आहे त 12 मार्च ते इलेक्शन जा तस्दीक़ थियल नकुल हासिल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई, पर अञा ताईं नाहिनि मिलिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान चूंड सुधारनि बाबति कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुशावरत खां पोइ बाबर रहवान जे स्पीकर असद कैसर सां मुलाक़ात। बाबर रहवान चयो आहे त मुस्तक़बिल में शफ़ाफ़ चूंडुनि लाइ हाणे ई मनसूबाबंदी करणी पवंदी। ओपन वोटिंग जो बिल मंज़ूर कराइण लाइ पार्लियामानी कमेटी जोड़ी वेंदी। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस फाइज़ ईसा गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त हुकूमत मुल्क हलाइण जे अहल नाहे या फ़ैसिला करण जे। मकानी चूंडुनि बाबति ख़ुसूसी ॿुधणी कंदे जस्टिस काज़ी फाइज़ ईसा चयो आहे त 2 महीननि खां गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास छो नाहे थियो। पाकिस्तान हलाइण जो बुनियादी आदमशुमारी आहे। 2017 में आदमशुमारी थी हुई। 4 साल गुज़री विया आहिनि। छा उन जा नतीजा जारी करण हुकूमत जी तरजीह नाहे? CCI रिपोर्ट खे गुझो छो रखियो वियो आहे? सुठो कम बि गुझो रखियो वञे त शक ऐं शोभा जनम वठनि था। कोरोना केसिस में तेज़ीअ सां वाध खां पोइ सिंध में 1 महीने लाइ स्मार्ट लॉकडाउन लागू। अॼु खां 15 अप्रैल ताईं समूरा कारोबारी मर्कज़ राति 10 वॻे बंदि ऐं पार्क्स शाम 6 वॻे बंदि। मेडिकल स्टोर, खीर जा दुकान, क्लिनिकूं, इस्पतालूं ऐं रेस्टोरेंट खुलियल रहंदा। बिरिया सिटी रूरल हेल्थ सेंटर में PPMPA सैयद मुराद अली शाह कोरोना वार्ड जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताह दौरान वैक्सीनेटरनि पारां मुतालिबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गवर्नमेंट टीचर्स एसोसिएशन बलोचिस्तान पंहिंजे 21 नुक़्तनि ते मुश्तमिल मुतालिबनि जे हक़ में डेरा मुराद जमालीअ में एहतिजाजी अलामती बुख हड़ताल जी कैंप लॻाई। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।